ईरानी सदर इब्राहिम रईसी जी आख़िरी रस्मनि जी अदायगी जो सिलसिलो अॼु तब्रेज़ खां शुरू थींदो। आख़िरी रस्मनि बाबति तब्रेज़, कम, तेहरान, बैरजंद ऐं मशहद में जुलूस बरामद कया वेंदा। तब्रेज़ मां समूरा मढ़ किम आंदा वेंदा। ताज़ियती तक़रीब शाम जो 4 वॻे थींदी। तेहरान में आख़िरी रस्मूं सुभाणे सुबुह जो 9 वॻे अदा कयूं वेंदियूं। ईरानी सदर समेत ॿियनि जी जनाज़े नमाज़ सुभाणे तेहरान में अदा कई वेंदी। सदर रईसी जी जनाज़े नमाज़ सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई पढ़ाईंदो। सदर रईसी जी तदफ़ीन ख़मीस ॾींहुं मशहद में कई वेंदी। आयतुल्ला रईसी जी तदफ़ीन इमाम अली रज़ा रोज़े जे अंगण में कई वेंदी। ईरान के अबूरी सदर मोहम्मद मुख़बर सदारती चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे छॾियो। ईरान के अबूरी सदर मोहम्मद मुख़बर जी सदारत हेठि आला सतही इजलास। पार्लियामेंट के स्पीकर ऐं अदलिया के सरबराहनि जी इजलास में शिरकत। ईरान में सदारती चूंडूं 28 जून ते कराइण जो फ़ैसिलो। सदारती उम्मीदवारनि जी रजिस्ट्रेशन 30 मई खां 3 जून ताईं कई वेंदी। हेलीकॉप्टर हादसो ईरानी आर्मी चीफ जांच कमेटी जोड़े छॾी। जांच कमेटी ब्रिगेडियर अली अब्दुल हई जी सरबराही में जोड़ी वई। ईरानी मीडिया मूजिब वाक़े जी जांच आवाम जे साम्हूं आंदी वेंदी। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी फौतगी ते पाकिस्तान में अॼु सोग। सरकारी इमारतुनि ते क़ौमी झंडा निवियल। सिंध सरकार पारां बि सोग जो ऐलान। सिंध ऐं पंजाब हुकूमतुनि यौम सोग जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां ईरानी सदर जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे सफ़ारतखाने पहुची वियो। सफ़ीर सां ताज़ियत। नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ तरफ़ां बि ॾुख जो इज़हार। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हेलीकॉप्टर साने ते हर पाकिस्तानी ॾुखारो आहे। क़ौम ॾुख जी इन घड़ी में ईरानी अवाम सां बराबर जी शरीक आहे। ईरान हेलीकॉप्टर हादसे खां पोइ अमरीका खां मदद घुरी हुई। 45 साल पुराणो हेलीकॉप्टर ख़राब मौसम में इस्तेमाल करण वारे फ़ैसिले जी ज़िम्मेवार ईरानी हुकूमत आहे। ईरान ते मढ़ियल पाबंदियुनि लाइ बिल्कुलु माज़रत न कंदासीं। पाबंदियूं जारी रखियूं वेंदियूं। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त ईरानी हुकूमत पंहिंजा जहाज़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु कया। इब्राहिम रईसी जी वफ़ात खां पोइ नए सदर जी चूंड थींदी। हू ईरानी अवाम जे इंसानी हक़नि ऐं बुनियादी आज़ादी लाइ जदोजहद जी हिमायत जो ऐलान कनि था। सिंध असेंबली हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर इब्राहिम रईसी समेत संदसि साथियुनि जे फौत थियण ते ताज़ियती ठहराउ मंज़ूर करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी जो पाकिस्तानी दौरो सदाईं यादि रखियो वेंदो। सिंध हुकूमत ईरानी भाइरनि सां ॾुख जी घड़ी में गॾु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ॾुख जो इज़हार कंदे चयो त पाकिस्तान जा ईरान सां पुराणा लाॻापा आहिनि। हू ईरानी अवाम सां ॾुख जी घड़ी में बराबर जा शरीक आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त असां सभु ईरान खे पंहिंजो सम्झूं था। ईरानी सदर जे लाॾाणे ते तमामु घणो ॾुख पहुतो आहे। सिंध जी सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास। टैक्स चोरनि ऐं मनशियात फरोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो। ईद उल अज़हा खां तुर्त पोइ प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी कई वेंदी। मनशियात जी चुरपुर रोकण लाइ चौकियूं क़ाइम ऐं मुख़्तलिफ़ टैक्सनि जो टारगेट यकीनी बणाइण जी हिदायत। प्रीमियम नंबर प्लेट्स जे इस्तेमाल जो तरीक़ेकार ग़लति हूंदो। ग़लति प्लेट लॻाइण ते कार्रवाई थींदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो इजलास खे ख़िताब। टैक्सनि बाबति आगाही मुहिम हलाइण जो फ़ैसिलो बि कयो वियो।